रब्बुल आलमीन फरमाए तू मुझे आसमान मां निकरी वन छाजे करे त तू तकब्बुर कंदड़ रही। अखरिजू अनफुसकुम अल-यौम तुजज़ौना अज़ाबल हून बिमा कुंतुम तक़ूलूना अलल्लाहि गैरल हक़ व कुंतुम अन आयातिही तस्तकबिरून। ही अज़ाब हांखे इन्ही जे करया हिक त रब ते नाहक चवंदा हो, जो अल्लाह रब्बुल आलमीन जे आयतुनि जे आॾो तव्हां तकब्बुर कंदा हो। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़ालिका बिमा क़द्दमत अयदीकुम व अन्नल्लाहा लैसा बिज़ल्लामिन अबीद। फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। वयौम नुसय्यिरुल जिबाल व तरल अर्ज़ बारिज़तन व हशरनाहुम फलम नुग़ादिर मिनहुम अहदा व उरिज़ू अला रब्बिका सफ़्फ़ा लक़द जि'तुमूना कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रतिन बल ज़अमतुम अल्लन नजअल लकुम मौइदा। ववुज़िअल किताबु फ़तरल मुजरिमीन मुश्फ़िक़ीन मिम्मा फ़ीहि व यक़ूलूना या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युग़ादिरु सग़ीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा व वजदू मा अमिलू हाज़िरा वला यज़लिमु रब्बुका अहदा। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा। तमाम तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन की ज़ात जे लाइ। अणगणिया दुरूद व सलाम इमामुल अंबिया ख़ातिमुन नबिय्यीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात गिरामी जे मथे। सही मुस्लिम जे अंदर कुदसी हदीस आ। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त मूं पंहिंजी नफ्स जे मथां ज़ुल्म खे हराम कयो ऐं अव्हां खे बि मूं ज़ुल्म खां मना कई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त मूं अव्हां जे अमलनि खे ॻणे रखियो आहे। यानी जेकी कुछ अव्हां कयो था उहे सभु अमल मूं वटि मौजूद आहिनि। ऐं पोइ जेकॾहिं अव्हां पंहिंजनि अमलनि में भलाई सम्झो त मूं रब जी तारीफ़ कयो, मुंहिंजी हमद सना ऐं वॾाई बयानु कयो। पर जेकॾहिं पंहिंजनि अमलनि में कोताहियूं ॾिसो, नाफ़रमानियूं ॾिसो त पंहिंजे मथां मलामत कयो, निदामत कयो। उहो ही वक़्तु आहे दुनिया जे अंदरि, छो त हर हिकु इंसान पंहिंजे अमलनि खां वाक़ुफ़ आहे। अल्लाह जी ज़ात बि वाक़ुफ़ आहे। असांजा कुझु अहिड़ा अमल आहिनि जेके माण्हुनि खां मख़फ़ी आहिनि पर असांजे इल्म में आहिनि त मूं ही ग़लतियूं कयूं, हुन मूं कोताहियूं कयूं आहिनि, ही मूं चङायूं कयूं आहिनि। पोइ असां पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिसूं
जेकॾहिं भलाई आहे इहा अल्लाह जी तौफ़ीक़ सां आहे, इहा रब जी महिरबानी आहे जंहिं तौफ़ीक़ ॾिनी आहे। ऐं असांजी जेका आहे, जेके असां कोताहियूं नाफ़रमायूं कयूं था, अल्लाह जो हुकुम कोन्हे, इहा असांजी कमी आहे, इहा असांजी नाफ़रमानी आहे। त पोइ जेकॾहिं असां पंहिंजनि अमलनि में नाफ़रमानी ॾिसूं त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन असांखे फरमाए थो त पोइ अव्हां पंहिंजे मथां निदामत कयो, मलामत कयो। अॼु बि यानी वक़्तु आहे त असां पंहिंजनि अमलनि ते नज़र करे जेकॾहिं उन में कमी पेशी ॾिसूं, नाफ़रमानी ॾिसूं, त असां तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन जो ॾाढो इस्तग़फ़ार कयूं। अल्लाह तबारक तआला कंहिं ते ज़ुल्म कोन थो करे, ही रब जो फरमान आहे। यानी ज़ुल्म इंसान पंहिंजे मथां पाण करे थो, ज़ालिम इंसान आहे, रब ज़ालिम कोन्हे। इन जे करे अल्लाह तबारक तआला पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहादीस जे ज़रिए सां असां तव्हांखे अल्लाह रब्बुल आलमीन, अल्लाह जे रसूल असां तव्हांखे ख़बरदार कयो आहे त ही असां तव्हांखे अल्लाह तबारक तआला जेका ज़िंदगी हिकिड़ो वक़फ़ो जेको टाइम ॾिनो आहे, इन में असां तव्हां अल्लाह खे राज़ी कयूं। पर जेकॾहिं किथे का कमी कोताही थिए त असां अल्लाह तबारक तआला जे आॾो पंहिंजनि गुनाहनि खे पेश करे उन्हनि जे मथां निदामत करे, मलामत करे अल्लाह खां उन्हनि जी माफ़ी तलब। इन जे करे अल्लाह तबारक तआला पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो आहे, बयानु कयो आहे यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम। जंहिं वक़्तु हुन खां अल्लाह रब्बुल आलमीन जे वही जो इंतज़ार न कयईं ऐं निकिरी पिया, अल्लाह जी पकड़ अची वई। रब जो क़ुरान गवाह है त जंहिं वक़्तु उनखे मच्छी ॻीही वई, फल्तक़महुल हूत वहुव मुलीम, तेसी ताईं हिनखे अञा इहा ख़बर कोन्हे त को मुंहिंजो अल्लाह मूंखां नाराज़ आहे। पर जॾहिं तकलीफ़ अची वई, ॾुख अची वियो, परेशानी अची वई, यानी असां तव्हांजे लाइ या सोचण जी ॻाल्हि आहे। जॾहिं बि का परेशानी अचे, का मुसीबत अचे, जानी माली कंहिं बि तरीक़े जी, त असां तव्हां पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिसूं त का ग़लती त कोन थी आहे। फल्तक़महुल हूत वहुव मुलीम, अल्लाह जो पैगंबर आहे, पंहिंजे मथां मलामत करण लॻो, निदामत करण लॻो। अल्लाह रब्बुल आलमीन जी केतिरी नाराज़गी आहे। फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिस फी बत्निही इला यौमि युबअसून, एतिरी त नाराज़गी आहे जो रब्बुल आलमीन तो फरमाए जेकॾहिं मुंहिंजो पैगंबर ही कलमात न चवे हां त मां क़यामत ताईं मच्छीअ जे पेट जे अंदरि रखांसि हां। पर अल्लाह रब्बुल आलमीन जी नाराज़गी खे तदो करणु, अल्लाह रब्बुल आलमीन खे आॾो जेका आजिज़ी आहे, इनकिसारी आहे, माफ़ी आहे, रब खे परचाए वरिते। केतिरी वॾी नाराज़गी। कलमात कहिड़ा, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक, ओ मुंहिंजा अल्लाह तोखां सवा को बि माबूद नाहे, यानी को हाजत रवा नाहे, यानी हिन तकलीफ़ मां मुंहिंजा अल्लाह को बि छॾाइण वारो नाहे। हिकिड़े अल्लाह रब्बुल आलमीन जे हिन पैगंबर जे अल्फाज़नि मां इहो मालूम थिए थो
त मुश्किल कुशा अल्लाह जी ज़ाता, मुश्किल कुशा पैगंबर भी कोने। पैगंबर मुश्किल में आ, तकलीफ़ में आ, पंहिंजी तकलीफ़ जे टालण जी उनखे ताक़त कोन्हे। आजिज़ा आजिज़ा अल्लाह जे आॾो मुहताज आ। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक, मुझा अल्लाह तोखां सवा को बि माबूद नाहे, को बि यानी हाजत रवा नाहे। मुझा अल्लाह तू त पाक आहीं। हाणे रब खे पंहिंजो तारीफ़ पियो कराए, इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। वो मुझा अल्लाह मूं त पंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे, अहिड़ो जो अल्लाह मूं तुंहिंजे वही जो इंतज़ार न कयो। अल्लाह जो पैगंबर आ, एडी वडी पकड़ आ, सिर्फ इंतजार न कई, इनकार न। असीं अल्लाह जे वही जो इनकार कयूं था, पोइ बि असांखे एहसास कोन्हे, पोइ बि असांखे परवाह कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन खे ही पंहिंजी वही एतिरी प्यारी आ जो पैगंबर इंतजार न करे, रब्बुल आलमीन जी सख्त पकड़ थी वञे। ललबिस फी बतनिही इला यौम युबअसून। इन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांजे मथां रहमत फरमाए। असीं त कोताहिन सां भरियल आहियूं, वार वार अल्लाह जे रब्बुल आलमीन जे असां तव्हां नाफ़रमानी में मुब्तला आहियूं, पर पोइ बि अक्सर के तव्हां ॾिसो त अल्लाह ॾे रुजू कोन्हनि। तकलीफ़ अची वई, परेशानी अची वई, उन में मुब्तला आहे, पोइ बि अल्लाह ॾे रुजू कोन्हे। अल्लाह जे प्यारनि जी या तर्ज़ अमल रही आहे। जॾहिं का परेशानी आई, का बि तकलीफ़ आई, फौरन पंहिंजे अल्लाह ॾांहुं रुजू थिया, पंहिंजे अमलनि ते नज़र। भलाई आहे, अल्लाह तो फरमाए त तव्हां तारीफ़ मुंहिंजी कयो, हम ताईं सना तारीफ़ बयानु कयो। जेकॾहिं ग़लती आहे त पंहिंजे मथां निदामत कयो, पंहिंजे मथां मलामत कयो। फस्तजबना लहू व नज्जयनाहु मिनल गम व कज़ालिक नुंजिल मुमिनीन। ये चंद अल्फाज़ यूनुस अलैहिस्सलाम जा रब्बुल आलमीन परची पियो। अल्लाह तबारक तआला फरमाए थो त अहिड़ी तरह सां मोमिननि खे निजात ॾींदा आहियूं। अल्लाह तबारक तआला असां तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे। इन जे करे जे अल्लाह जो क़ुरान गवाह है, जंहिं वक़्तु ज़ालिम इंसान मौत जे सकरात में आहिनि, पोइ उन वक़्तु अल्लाह जा मलाइक जॾहिं उन खे अज़ियतूं ॾियनि था, उनखे चेहरनि ते, उनजे पुठियुनि ते जंहिं वक़्तु मारनि था, उन वक़्तु अल्लाह जा मलाइक उनखे चवनि था त अज़ाब तव्हांखे छाजे करे आहे। ज़ालिक बिमा क़द्दमत अयदीकुम, ही अव्हांजे हथनि जो अॻिते मोकिलियल आहे। ही जेका अव्हांखे हींअर तकलीफ़ आहे, इहा यानी तव्हांजे हथनि जी कमाई आहे। ज़ालिक बिमा क़द्दमत अयदीकुम व अन्नल्लाह लैस बिज़ल्लामिन लिल अबीद। रब्बुल आलमीन त पंहिंजनि माण्हुनि ते ज़ुल्म न कंदो आहे, यानी अल्लाह रब्बुल आलमीन अव्हां ते ज़ुल्म न कयो आहे, बल्कि ही ज़ुल्म अव्हां पाण करे आया हो, तव्हांजे हथनि अॻिते मोकिलियो आहे। यानी जेकी इंसान दुनिया जे अंदरि करे थो, अॻिते उनखे उहो ई मिलंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि असांखे इहे वाक़िया क़यामत जा, मौत जा हर शइ असांखे सम्झाइनि। असां उन्हनि ते गौर करे ॾिसूं। ॿी जगह ते सूरह अनाम जे अंदरि रब्बुल आलमीन फरमाए थो, जंहिं वक़्तु ज़ालिम मौत जे सकरात में हुजा, ए पैगंबर तूं ॾिसी त अजब करी। वलौ तरा इज़ ज़ालिमून फी गमरातिल मौत वल मलाइकतु बासितू अयदीहिम अखरिजू अनफुसकुम अल यौम तुजज़ौन अज़ाबल हून बिमा कुंतुम तक़ूलून अलल्लाहि गैरल हक़ व कुंतुम अन आयातिही तस्तकबिरून। जंहिं वक़्तु उहे अल्लाह जा मलाइक उन्हनि जे रूह कढण जे लाइ उन्हनि जे तरफ़ हथनि खे ड्रिघो कंदा, छा चवंदा, अव्हां पंहिंजनि साहनि खे ॿाहिरि कढो,
अखरिजू अनफुसकुम अल-यौम तुजज़ौना अज़ाबल हून। ही अवां खे अज़ाब छाजे करे आ। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए जॾहिं नाफरमान जो मुतकब्बिर इंसान जो जॾहिं रूह निकिरे थो त उनजे जिस्म जे अंदरि निके थो ऐं अहिड़ी तकलीफ़ सां निकिरे थो जीअं चादर खे तव्हां कंहिं ॿेर जी टंगरी जे मथां रखो ऐं छिकियोसि। चादर जो छा असर कंदी? ही मौत उन जो अहिड़े तरीक़े सां यानी उन जे जिस्म मां तकलीफ़ सां निकिरंदो ऐं मोमिन जो रूह जीअं मखण मां वार निकिरी वियो या जीअं मशकीज़ा मां पाणी निकिरे त खोलियो कीअं आराम सां निकिरी ईंदो आहे। ऐं मुतकब्बिर जो अखरिजू अनफुसकुम अल-यौम तुजज़ौना अज़ाबल हून बिमा कुंतुम तक़ूलूना अलल्लाहि ग़ैरल हक़ व कुंतुम अन आयातिही तस्तकबिरून। हिकु त तव्हां रब्बुल आलमीन ते नाहक चवंदा हो, जो रब्बुल आलमीन जे आयतुनि जे आॾो तव्हां तकब्बुर कंदा हो। ही अल्लाह जूं जेके आयतूं आहिनि, अल्लाह जी वही आहे, अल्लाह जो कलाम आहे, रब जो फरमान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बाने खे हुकुम करे ऐं बानू उन जे आॾो इनकार करे पंहिंजी मर्ज़ी हलाए, अल्लाह जी नज़र में इहो मुतकब्बिर आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां सुवाल कयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां भला कपिड़ा पाईंदा आहियूं, भली ॾठ खणंदा आहियूं, छा इहो तकब्बुर त कोन्हे? पाण फरमायूं त अल्लाह ख़ूबसूरत आहे, ख़ूबसूरती खे रब्बुल आलमीन पसंदि करे थो। तकब्बुर उहो आहे जो हक़ अचे उन ॾाढो इनकार करे ऐं माण्हुनि खे पंहिंजे पाण खां हक़ीर सम्झे, घटि सम्झे। इहा मुतकब्बिर जी निशानी आहे। जीअं अल्लाह तबारक ताला क़ुरान मजीद जे अंदरि इहा निशानी इब्लीस जी ॿुधाई आहे त जंहिं वक़्तु अल्लाह तबारक ताला हुकुम कई आदम खे सजदे जो, सभु मलाइक किरी पिया सजदे। ही बीठो आहे। अल्लाह सवाल कयसि क़ाल मा मना अल्लाह तस्जुद इज़ अमरतुक। ऐं इब्लीस जॾहिं मूं अल्लाह तोखे अमर ऐं हुकुम कयो, मूं रब जे हुकुम जे आॾो तोखे कहिड़ी शइ मना कई? छा चई? क़ाल अना ख़ैरुम मिन ख़लक़तनी मिन नार व ख़लक़तहू मिन तीन। चई त मां हिन खां बहितर आहियां। यानी आदम अलैहिस्सलाम खे घटि सम्झई त मां बाहि जी पैदाश आहियां ऐं ही मिटी जी पैदाश आहे। या मुतकब्बिर जी निशानी आहे जो रब्बुल आलमीन जे फरमान जे आॾो इनकार कई, जो आदम अलैहिस्सलाम खे पाण खां हक़ीर ऐं घटि सम्झई। पोइ रब्बुल आलमीन इज़त कईंसि। हज़ारहा साल जी बंदगी आहे, उहे सजदा, उहे क़याम, अल्लाह जी बंदगी कंदे कंदे आख़िरकार जिन आहे पर मलाइकनि सां गॾु आसमान में रहे पियो। पर अल्लाह तबारक ताला जे हिकिड़ो इनकार कई, रब जे हुकुम जे आॾो अक़ुल खे तरजीह ॾिनई, क़यास कई। इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो हिन काइनात जे अंदरि पहिरियों इब्लीस आहे जंहिं अल्लाह जे हुकुम जे आॾो क़यास कयो। रब जो हुकुम अची वञे, इंसान पंहिंजे नाक़िस अक़ुल खे तरजीह न ॾिए। हिन छा कयो? नाक़िस पंहिंजे अक़ुल खे तरजीह ॾिनी त ही मां बाहि जी पैदाश, मिटी जी पैदाश। क़ाल फ़हबित मिनहा फ़मा यकूनु लक अन ततकब्बर फ़ीहा फ़ख़्रुज इन्नक मिनस सागिरीन। रब्बुल आलमीन फरमाए तूं मुंहिंजे आसमाननि मां निकिरी वञ, छाजे करे त तूं तकब्बुर कंदड़ आहीं। अखरिजू अनफुसकुम अल-यौम तुजज़ौना अज़ाबल हून बिमा कुंतुम तक़ूलूना अलल्लाहि ग़ैरल हक़ व कुंतुम अन आयातिही तस्तकबिरून। ही अज़ाब अव्हांखे इन्हीअ जे करे आहे, हिकु त रब ते नाहक चवंदा हो, जो अल्लाह रब्बुल आलमीन जे आयतुनि जे आॾो तव्हां तकब्बुर कंदा हो। अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान आहे असी मुहताज आहियूं, आजिज़ आहियूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हुकुम जे आॾो। जंहिं इंसान बि पंहिंजी मर्ज़ी हलाई आहे, पुठी पोयां उछलाए मन चाहे ज़िंदगी बसर कई आहे, इनकार इन खे चइबो आहे। मुतकब्बिर अल्लाह जे नज़र में इहो आहे। बाक़ी मुतक़ी इंसान आहे,
उन खां जेकॾहिं किथे भुल थी वई, वेसर थी वई, नाफ़रमानी थी वई, फौरन पंहिंजे अल्लाह ॾे रुजू कंदो, अल्लाह खां माफ़ी तलब कंदो। जेको अॼु बि तव्हां इंसान ॾिसो ग़लतियुनि जे बावजूदि अरडाई करे, तकबुर करे, नाफ़रमान करे, अल्लाह रब्बुल आलमीन जे नज़र में इहो मुतकब्बिर आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ॿी जॻह ते फरमाए थो त क़यामत जे ॾिहाड़े ही मुतकब्बिर इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं जंहिं वक़्तु ईंदा उन ॾिहाड़े अल्लाह रब्बुल आलमीन इन खां सवाल कंदो। जी अल्लाह जा मलाइक आहिनि, इन खां सवाल कनि था, अल्लाह रब्बुल आलमीन जे आॾो छा जवाबु ॾियनि था, अल्लाह जे मलाइकनि खे छा जवाबु ॾियनि था, पंहिंजे अमलनि खे ॾिसी करे उन ॾिहाड़े ई इंसान निदामत कनि था, आजिज़ी इंकिसारी कनि था, पर लेकिन इहा कंहिं फ़ाइदेमंद कोन्हे। अॼु रब वक़्तु ॾिनो आहे, अॼु अल्लाह तबारक ताला असांखे सोचण जो मौक़ो ॾिनो आहे, इस्तग़फ़ार माफ़ी जो मौक़ो ॾिनो आहे, निदामत जो मौक़ो ॾिनो आहे, पर लेकिन वक़्तु विञाइण खां पोइ इन इंसान खे उनजे निदामत जो को फ़ाइदो कोन्हे। ववज़िअल किताब फ़तरल मुजरिमीन मुशफ़िक़ीन मिम्मा फ़ीहि वयक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युग़ादिरु सग़ीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा ववजदू मा अमिलू हाज़िरा वला यज़लिमु रब्बुका अहदा। उन ॾिहाड़े ई मुजरिम इंसान पंहिंजे आमाल नामे खे ॾिसी करे छा चवंदो, हाय अफ़सोस मुंहिंजे हिन आमाल नामे जो छा हाल आहे। हिन जे अंदरि हर नंढी तोड़े वॾी हर ग़लती मौजूदु आहे। छो त अल्लाह तबारक ताला असां तव्हांजी ज़िंदगी जेका आहे अल्लाह जे इल्म में आहे, पर अल्लाह एॾो वॾो महिरबान आहे, अलीम बि ज़ात सुदूर आहे, पर उन जे बावजूदि बि अल्लाह हुज्जत क़ाइमु करण जे लाइ पंहिंजा मलाइक फ़िरिश्ता कुल्हनि ते विहारे छॾिया। असांजी जीअं अकुल कमु करे थो, इंसान शऊर अचे थो, उन वक़्तु हिन जी ॼण ज़िंदगी अल्लाह तबारक ताला महफ़ूज़ आहे तव्हांजो वफ़ात ताईं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो वकुल्ल इंसानिन अलज़मनाहु ताइरहु फी उनक़ि वनुख़रिजु लहू यौमल क़ियामति किताबन यल्क़ाहु मंशूरा इक़रा किताबक कफ़ा बिनफ़्सिकल यौम अलैका हसीबा मन इहतदा फ़इन्नमा यहतदी लिनफ़्सिहि वमन ज़ल्ल फ़इन्नमा यज़िल्लु अलैहा वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा वमा कुन्ना मुअज़्ज़िबीन हत्ता नबअस रसूला। रब्बुल आलमीन फरमाए थो असां हर हिकु इंसान जे गले जे अंदरि आमाल नामो ॿधी रखियो आहे ऐं क़यामत जे ॾिहाड़े उनखे खोलींदासीं। आॾो हुनजी ज़िंदगी जेकी कुझु कयईं अल्लाह रब्बुल आलमीन छा चवंदो, इक़रा किताबक, ही तूं पंहिंजी ज़िंदगी जो किताब पढ़, कफ़ा बिनफ़्सिकल यौम अलैका हसीबा, अॼु तूं पंहिंजो हिसाब पाण कर। मन इहतदा फ़इन्नमा यहतदी लिनफ़्सिहि वमन ज़ल्ल फ़इन्नमा यज़िल्लु अलैहा, यानी मूं त तोखे ख़बरदार कयो हो, जेकॾहिं मुंहिंजी हिदायत ते हलंदे त फ़ाइदो ॾिसंदे, वमन ज़ल्ल फ़इन्नमा यज़िल्लु अलैहा, जेकॾहिं मुंहिंजी हिदायत खे छॾे तूं गुमराही ते ज़िंदगी बसर कंदे त नुक़सान पाण ॾिसंदे। अॼु अज़ाब ॾिसी करे अॼु अफ़सोस थो करीं, मूं तोखे दुनिया जे अंदरि ख़बरदार कयो हो, हिदायत ते हलंदे त कॾहिं ज़लील कोन थींदे। फ़इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन फमन इत्तबा हुदाय फला यज़िल्लु वला यश्का, मूं रब जे तरफ़ां तव्हां वटि हिदायत ईंदी, पोइ जंहिं उन हिदायत जी ताबेदारी कई अल्लाह गारंटी ॾिनी त कॾहिं ज़लील न थींदो न की गुमराह। रब जी हिदायत ते हले, अल्लाह जी फरमान बरदारी करे ऐं ओ ज़लील थिए ऐं ओ गुमराह थिए, अल्लाह गारंटी ॾिनी आहे। पर हा रब्बुल आलमीन तो फरमाए त जेकॾहिं मुंहिंजे हिदायत खां मुंहिंजे नसीहत खां ऐराज़ कई त वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन तंका वनहशुरुहु यौमल क़ियामति अमा क़ाल रब्बि लिमा हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा। रब्बुल आलमीन फरमाए त जंहिं बि मुंहिंजी नसीहत खां ऐराज़ कई, अल्लाह फरमाए त बस सज़ाऊं, हिकिड़ी सज़ा दुनिया जी ऐं ॿी सज़ा आख़िरत जी। दुनिया जी सदा अल्लाह तो फरमा तुंहिंजी मईशत तंग कंदासूं, ज़िंदगी तंग।
अज परेशान इंसान है न, कने सोचे थो त्या परेशानी छाजे करे आ। अल्लाह रब्बुल आलमीन फरमात जे कने मुझे नसीहत का ऐराज कई त मुंह फेरी त रब तो फरमाए मां तुझी जिंदगी तंग कंदुसि। अज का माली लिहाज से अक्सर तव्हां वेही ॾिसो तो कमी घट आ, पर सुकून आहे। परेशानी परेशानी कॾहिं असां गौर कयो तो छाजे करे आ। असां ते अल्लाह रब्बुल आलमीन रहमत फरमाए कि रब्बुल आलमीन असां तव्हांखे दुनिया जे अंदर ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं तव्हां मुंहिंजी हिदायत खां ऐराज़ कंदो, मुंहिंजी नसीहत खां ऐराज़ कंदो त रब्बुल आलमीन फरमाए थो मां तव्हांजी मईशत ज़िंदगी तंग करे छॾींदुसि। ऐं क़यामत जे ॾिहाड़े क़ाल रब्बि लिम हशरतनी आमा, मां क़यामत जे ॾिहाड़े अखियुनि खां अंधो करे उथारींदुसि। पोइ रब्बुल आलमीन खे फरियाद करे थो क़ाल रब्बि लिम हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा, मुंहिंजा अल्लाह दुनिया में त मां अखियुनि वारो, अॼु मूंखे अखियुनि खां अंधो करे छो उथारी। क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा, रब्बुल आलमीन जवाब ॾींदुसि त जीअं तो मुंहिंजे आयतुनि खे दुनिया में भुलाई, अॼु तूं बि भुलायो वें। जिया तो मुझे अहकामन के मुझे आयतुन के भुलाए छड़ी तो नजर अंदाज कई, तू भी नजर अंदाज करी दे। अज असां तमाम गौर करे ॾिसूं अल्लाह रब्बुल आलमीन जा जेके अहकाम आहिनि, जेतिरा बि अहकाम आहिनि सभु असांजे लाइ भलाई आहे या न। पूरो रब जो क़ुर आहे, असां तव्हांजे लाइ हिदायत आहे, असां तव्हांजे लाइ नूर आहे, असां तव्हांजे लाइ रहमत आहे। लेकिन असां पूरे क़ुर ते अमल आहे, दिल जेके चाहियूं तो उन आयतुनि ते अमल आहे, न चाहियूं तो छॾे ॾिनोसूं। प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जो सुन्नत जो इल्म भी आहे, ॼाण भी आहे, मर्ज़ी आहे अमल कयोसीं, मर्ज़ी आहे छॾे ॾिनोसीं। इहो मञणु थोरे आहे। विकानल ग़ुलाम पानू हुजे ऐं मालिक जे आॾो पंहिंजी मर्ज़ी हलाए, मालिक इज़त कंदुसि। असीं रब जा पाना आहियूं, असीं हुन जा ग़ुलाम आहियूं। रब्बुल आलमीन असांजो रब आहे, असांजा पाना आहियूं। पानू ऐं पान पकण वारो वरी पंहिंजी मर्ज़ी हलाए पोइ रब वटि इज़त थींदी। ही रब्बुल आलमीन पंहिंजा वाक़िया छो ॿुधायईं, पैगंबर जा वाक़िया छो ॿुधायईं? ज़रे बराबरि हुन खां भुल थी आहे, वेसर थी आहे, ऐं पकड़ केतिरी सख़्तु आहे। आदम अलैहिस्सलाम अम्मा हवा खे नसीहत कई न वण जे वेझा न वञिजो, पोइ वण खाधऊं त इज़त कई न। एतिरो मक़ाम आहे, एतिरो अल्लाह तबारक ताला वटि शान आहे, पर अल्लाह रब्बुल आलमीन जी सिर्फ़ इहा हिकिड़ी मुक़ाम खां ग़लती थी वई त रब्बुल आलमीन जो क़ुर गवाह आहे त अल्लाह खां लिबास खते छॾी, आसमान खां छॾे ॾिनी। ऐं असां तव्हां ॼाणी बुझी ग़लतियूं कयूं, असांजे लाइ का पकड़ कोन्हे छा? इहा ई पकड़ आहे, इहा ई परेशानी आहे, पर असां गौर कोन था करियूं। इन जे करे अल्लाह तबारक ताला असां तव्हांखे मुंहिंजा प्यारा भाइरो दोस्तो इन दुनिया जे अंदरि असां तव्हांखे ख़बरदार कयो आहे। आख़िरत जा मामला असांखे ॿुधाए त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो त जीअं तो मुंहिंजे आयतुनि खे भुलायो, अॼु मूं तोखे भुलाए छॾियो। इन जे करे अल्लाह तबारक ताला फरमाए थो मन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्सि वमन ज़ल्ल फइन्नमा यज़िल्लु अलैहा। मूं तोखे ख़बरदार कयो मुंहिंजी हिदायत ते हलंदे त फ़ाइदो ॾिसंदे, न दुनिया में तूं ॾुखियो थींदे न आख़िरत में ॾुखियो थींदे। पर जेकॾहिं तूं मुंहिंजी आयतुनि खे भुलाईंदे, मुंहिंजी नसीहत खे छॾे गुमराही वारी ज़िंदगी बसर कंदे त ॾुखियो तूं पाण थींदे। अॼु असां तव्हां ॾुखिया परेशान था थियूं, पर गौर करे ॾिसूं त किथे अल्लाह जी नाफ़रमानी त कोन्हे। लेकिन उहो ॾिहाड़ो रब्बुल आलमीन थो फरमाए त अॼु त तव्हां हिमायती आहियो, मददगार आहियो ॿिए जा, पर उन ॾिहाड़े वला तज़रु वाज़िरतुं विज़रा उख़रा, जंहिं ॾिहाड़े को बि कंहिंजो ॿार ऐं वज़न न खणंदो। ॿी जॻह ते रब्बुल आलमीन तो फरमाए वलक़द जितुमूना फुरादा कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा व तरक्तुम मा ख़व्वलना वराअकुम। रब्बुल आलमीन तो फरमाए त अॼु तव्हां मूं वटि तन्हा अकेला इहे आया हो जीअं मूं अव्हांखे पहिरें भेरे पैदा कयो हो मां, ऐं जेकी कुझु मूं अव्हांखे अता कयो हो मां उहो तव्हां सभु कुझु पोइ ते छॾे आया आहियो। ही अज़ीज़ो अकारब, ही रिश्तेदार, ही माल, ही दोस्त के साथ हर शइ पोते अल्लाह जाॾो तन्हा ॾिठो आहे। रब्बुल आलमीन जाॾो तन्हा अकेलो।
ऐं उन ॾियारे रब्बुल आलमीन तो फरमाए तव्हां सभई जा सभु मूं रब जे साम्हूं सिघो ॿधी बीहारिया। ऐं रब्बुल आलमीन फरमाईंदो अॼु तव्हां मूं वटि तनहा अकेला ईअं आया आहियो जीअं मूं अव्हांखे पहिरें भेरे पैदा कयो मां। अव्हां त इन मुग़ालते जे अंदरि हो त को असांजे हिसाब किताब जो ॾींहुं कोन थींदो। हिन ॾींहं खां अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे ख़बरदार कयो आहे, उन जी तयारी जे लाइ अल्लाह असां तव्हांखे मोकिलियो आहे। वरना जेकॾहिं असां तव्हां न कई त उन ॾियारे मुंहिंजा दोस्तो असां तव्हांखे परेशानी ॾिसणी पवंदी। पर जेकॾहिं रब जी फरमान बरदारी कईसूं, पंहिंजे रब्बुल आलमीन खे राज़ी कयोसीं त हीअ दुनिया बि असां तव्हांजे लाइ इज़त वारी आहे, आख़िरत में इज़त आहे। पर लेकिन अल्लाह पोयां छा फरमाई, वमा कुन्ना मुअद्दिबीन हत्ता नबअस रसूला। रब्बुल आलमीन तो फरमाए त तेसीं तीअं असां कंहिंखे अज़ाब करण वारा न आहियूं जेसीं ताईं पंहिंजो ड्रेजारींदड़ पैगंबर न मोकिलियूं। अल्लाह तो फरमाए त पहिरियां असां हुज्जत क़ाइमु कंदा आहियूं, पंहिंजो दीन पंहिंजो कानून शरीयत उन ताईं पहुचाईंदा आहियूं। उन पहुचण खां पोइ जेको नाफ़रमानी कंदो आहे अल्लाह तो फरमाए त पोइ असां उनजे मथां अज़ाब कंदा आहियूं। केॾो महिरबानी आहे। बेख़बर जे मथां अणॼाण जे मथां अल्लाह तबारक तआला अज़ाब नथो करे। जीअं रब्बुल आलमीन ॿी जगह ते फरमाए थो न, या माशरल जिन्न वल इंस अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यक़ुस्सून अलैकुम आयाती व युनज़िरूनकुम लिक़ाअ यौमिकुम हाज़ा। टे सवाल इन नाफ़रमाननि जिन्ननि इंसाननि खां रब्बुल आलमीन करे थो, अॼु अव्हां परेशान आहियो, छा मुंहिंजा रसूल अव्हां वटि कोन आया? छा मुंहिंजूं आयतूं अहकाम अव्हांखे कंहिं कोन ॿुधायूं? छा हिन ॾियारे जे अज़ाब खां तव्हांखे कंहिं कोन टिजारियो? टिनि सवालनि जो जवाबु अल्लाह जो क़ुरान गवाह है त पंहिंजे मथां गवाही ॾियनि था, को हिननि ते फ़तवा ॾियण वारो कोन्हे। क़ालू शहिदना अला अनफुसिना व गर्रतहुमुल हयातुद दुनिया व शहिदू अला अनफुसिहिम अन्नहुम कानू काफ़िरीन। पंहिंजे मथां गवाही ॾींदा त दुनिया जी हयाती असांखे बर्बाद करे छॾियो। पोयां रब जो फरमान छा आहे, ज़ालिका अल्लम यकु रब्बुका मुहलिकल क़ुरा बिज़ुल्मिन व अहलुहा गाफ़िलून। तुंहिंजो रब ईअं न आहे जो कंहिं ॻोठ वारा कंहिं इलाइक़े वारा बेख़बर हुजनि ऐं अल्लाह हुन जे मथां अज़ाब करे। केॾो महिरबान आहे अल्लाह रब्बुल आलमीन। इन करे फरमाए थो त मूं पंहिंजे मथां ज़ुल्म खे हराम कयो आहे। ही बेख़बर आहिनि, अणॼाण आहिनि। रब फरमाए मां इन ते अज़ाब कयां? पहिरियां अल्लाह तबारक तआला फरमाए थो मां पंहिंजो पैगाम मोकिलींदो आहियां, पंहिंजे पैगंबर जे ज़रिए सां, पंहिंजनि ॿाननि जे ज़रिए सां। पोइ पंहिंजो पैगाम हुन ते हुज्जत क़ाइमु थींदी आहे। उन खां पोइ जेकॾहिं नाफ़रमानी कंदा आहिनि अल्लाह तो फरमाए त पोइ असां हुन ते अज़ाब कंदा आहियूं। हाणे असां तव्हां गौर करे ॾिसूं अल्लाह रब्बुल आलमीन केतिरे क़दुरु महिरबानी आहे। इन जे करे मुसनद अहमद जे अंदरि इब्न हिब्बान में हदीस अचे थी, हिन आयत जे तफ़सीर में, वमा कुन्ना मुअद्दिबीन हत्ता नबअस रसूला, त क़यामत जे ॾियारे ही नाफ़रमान इंसान, पर इहे इंसान उहे हूंदा जेकी मासूम ॿार जिन खे शऊर अकुल कोन्हे, जिन खे न क़ुरान जी ख़बर आहे न हदीस जी ख़बर आहे न एतिरो शऊर आहे। अल्लाह जे साम्हूं उज़र पेश कंदा, मुंहिंजा अल्लाह असांखे अकुल ई कोन हो, असां कीअं तुंहिंजी शरीयत ते हलूं? अल्लाह हिन जो उज़र क़बूल कंदो। ॿिया उहे जेका पागल आहिनि चरिया, जंहिंखे को शऊर कोन्हे, बहिरा गूंगा ऐं अहिड़ा जिन ताईं हक़ु न पहुतो, अल्लाह जी शरीयत हुन ताईं न पहुती, इन्हनि जो अल्लाह तबारक तआला क़यामत जे ॾियारे उज़र पेश कंदो। पर लेकिन इम्तिहान हुननि जो बि थींदो उन ॾींहुं। अल्लाह जो ही कानून आहे। असां तव्हांखे अल्लाह दुनिया में मोकिलियो आहे न, राति ॾींहुं असां तव्हांजो इम्तिहान आहे। 24 कलाक असां तव्हां इम्तिहान में आहे कोन्हे। ही 5 टाइम निमाज़ आहे न, ही बि आज़माइश आहे। थकल आहियूं, टुटल आहियूं, सुबुह जो फजर जी आज़ान ते अस्सलातु ख़ैरु मिनन नौम जा लफ़्ज़ छो आहिनि? चइनि आज़ाननि में कोन्हनि छो त इंसान थकल आहे, टुटल आहे, आराम में आहे। इन वक़्तु निंड गहरी जे अंदरि आहे। हाणे इन वक़्तु आज़माइश हिन जी अची वई, अस्सलातु ख़ैरु मिनन नौम, तुंहिंजी निंड खां निमाज़ बहितर आहे। हाणे आज़माइश आहे, जेकॾहिं बिस्तर छॾे अल्लाह जे सॾ ते जेकॾहिं रब जे घर में आयो त ही इम्तिहान में पास आहे, सुतो रहियो त फ़ैल आहे। आज़माइश आहे कोन्हे?
24 कलाक असां तव्हांजी आज़माइश तो रब जो कानून आहे। आसिफन्नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहम ला युफ्तनून। ऐं इंसान तो इहो सम्झो आहे त मूं ईमान आंदो यानी मूं कलमो भरियो एतिरे चवण ते मां छुटी वेंदुसि। वहम ला युफ्तनून अल्लाह तो फरमाए छा तुंहिंजो आज़माइश इम्तिहान कोन थींदो। वलक़द फ़तन्ना अल्लज़ीना मिन क़ब्लिहिम फ़लयअलमन्ना अल्लाहु अल्लज़ीना सदक़ू वलयअलमन्ना अल-काज़िबीन। रब्बुल आलमीन तो फरमाए तोखां पहिरियां जेतिरा हिन काइनात में आया अल्लाह तो फरमाए त असां उन्हनि जो बि इम्तिहान आज़माइश रखी तूं त सचनि ऐं कूड़नि खे असां जुदा कयूं। अल्लाह पंहिंजे पैगंबर जो इम्तिहान रखी कोन रखी। इब्राहिम अलैहिस्सलाम रब जो पैगंबर आहे, सॼी ज़िंदगी आज़माइश आहे कोन्हे। साम्हूं बाहि भरे पई आड़ाह आज़माइश आहे। अल्लाह तबारक तआला जी तरफ़ां आज़माइश अची वई, क़ौम उछलायो आहे। ख़लीलुल्लाह खे ख़बर हुई त मां बची वेंदुसि। मुंहिंजा रब जेकॾहिं तूं इन में राज़ी आहीं त मूंखे क़बूल आहे। पोइ बाहि हुन जे लाइ गुलज़ार ही इम्तिहान हो न। बच्चे खे कुहे पियो, ख़बर हुई मुंहिंजो बच्चो बची वेंदो, ही इम्तिहान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ही पंहिंजनि पैगंबरनि जा आज़माइशूं इम्तिहान असांखे ॿुधायो। प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पूरी आज़माइश इम्तिहान। छा असां तव्हांजो इम्तिहान आज़माइश कोन्हे? पर एतिरे क़दुरु अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो यानी जेकी इंसान उन ॾिहाड़े आज़माइश खां प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए बची विया उन ॾींहुं हुनजो इम्तिहान थींदो। रब्बुल आलमीन चइनी जो उज़ुर क़बूल करे अल्लाह तबारक तआला जे तरफ़ां हुकुम थींदो त हिन बाहि में हलिया वञो। कुझु हलिया वेंदा, कुझु बीठा हूंदा। जेके हलिया विया उहे हिन आज़माइश में इम्तिहान में पास हुआ। बाहि हुन जे लाइ गुलज़ार हुई। जहन्नम कोन हुई, बाहि कोन हुई, बल्कि अल्लाह जो हुकुम मञी करे बाहि में वेंदा। उन जे लाइ बाहि जन्नत थी वेंदी। पर जेके बीठा हूंदा त अल्लाह फरमाईंदो मां अलीम बिज़ाति सुजूर आहियां। मुंहिंजा पैगंबर अचनि हा, मुंहिंजो पैगाम वहां ते अचे हा। जीअं अॼु तव्हां इनकार कयो आहे, दुनिया में बि तव्हां ईअं इनकार कयो, उहे जहन्नम में वेंदा। यानी उन ॾिहाड़े में जेकी हे मासूम ॿार इहे चरिया पागल जेकॾहिं आज़माइश खां बची विया, पर उन ॾींहुं में जो इम्तिहान आज़माइश थींदी। उन खां पोइ अल्लाह तबारक तआला हुनखे जेकॾहिं फरमान बरदारी कयूं त जन्नत में वेंदा, नाफ़रमानी कयूं त जहन्नम में वेंदा। मुंहिंजा दोस्तो असां तव्हां गौर करे ॾिसूं, अल्लाह ही असां तव्हांखे ज़िंदगी ॾिनी आहे, अल्लाह असां तव्हांखे नेमत ॾिनी आहे। इन जे करे उन नेमत जी शुक्रगुज़ारी आहे त रब जी फरमान बरदारी कयूं। फरमान बरदारी कंदासीं त अल्लाह तबारक तआला जे तरफ़ां असां तव्हांजे लाइ दुनिया जे अंदरि बि इज़त आहे, मौत वक़्तु इज़त आहे, क़ब्र में इज़त आहे, आख़िरत में इज़त आहे। ही छाजे करे आहे? अल्लाह जी फरमान बरदारी जे करे। नाफरमान सां तव्हांजे रब जो क़ुरान ॿुधो, रूह निकिरे पियो। अल्लाह जा उहे कासिद मलाइक रब्बुल आलमीन जे रूह कढण जे लाइ एतिरे सख़्तु दिलि आया जो उन्हनि जे मथां उनखे कंहिं क़िस्म जो प्यास अचे कोन। हे मुतकब्बिर इंसान जो रूह अहिड़े तरीक़े सां निकिरे थो। पर नेकोकार आहे, फरमान बरदार आहे। मौत जो वक़्तु अची वियो आहे, अल्लाह जा मलाइक अचनि था हुनजे मथां। छा था चवनि? अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून। तूं परेशान न थी, तूं ड्रिज न, असीं तोखे जन्नत जी बशारत ॾियण आया आहियूं। आख़िरी वक़्तु आहे, हिन दुनिया मां वञे पियो, थोरो परेशान थियो आहे। अल्लाह जा मलाइका आया आहिनि, तूं ड्रिज न, परेशान न थी, असीं त तोखे जन्नत जी बशारत ॾियण आया आहियूं। हीउ एज़ाज़ छाजे करे आहे? इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह थुम्मा इस्तक़ामू, मुंहिंजो रब अल्लाह ऐं ता हयात यानी आख़िरी दम ते इन ॻाल्हि ते क़ाइमु रहियो, अल्लाह जो फरमान बरदार रहियो। अल्लाह जा रहमत जा मलाइक जिन जे हथ ते पिया त तुंहिंजा असीं संगती दुनिया में बि दोस्त आसीं त आख़िरत में तुंहिंजा साथी। ये अल्लाह तबारक तआला जा एज़ाज़ हिन पाने खे इन जे करे मिलनि था जो फरमान बरदारी जे करे। नाफरमान जे लाइ अल्लाह तबारक तआला दुनिया जे अंदरि असां तव्हांखे कयो आहे त दुनिया में बि उनजे लाइ ज़िल्लत आहे, मौत जे वक़्तु बि उनजी ज़िल्लत आहे, आख़िरत में बि उनजे लाइ ज़िल्लत आहे। अल्लाह तबारक तआला जा मलाइक मुतकब्बिर खां पुछनि था, वसीक़ल लज़ीना कफ़रू इला जहन्नम ज़ुमरा,
हत्ता इज़ा जाऊहा फुतिहत अब्वाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यत्लूना अलैकुम आयाति रब्बिकुम व युनज़िरूनकुम लिक़ा यौमिकुम हाज़ा। जने हे जहन्नम जे दरवाज़न ते पहुंचंदा रब्बुल आलमीन जा हे जहन्नम जा दारोगा टे सवाल कंदा जेके रब्बुल आलमीन खां टे सवाल कया अज तव्हां जहन्नम जे अज़ाब जे अंदर वञो पिया छा अल्लाह जा पैगंबर हां वटि कोन आया छा रब जा अहकाम आए तव्हांखे कंहिं कोन ॿुधायूं छा हिन जहन्नम जे अज़ाब खां तव्हांखे कंहिं कोन टिजारियो पंहिंजी ज़बान सां चवंदा त कालू भला बेशक आया हा। अॼु अल्लाह जे मलाइकनि जा इक़रार कनि था त बेशक असीं ख़बरवार हासीं। अल्लाह जा मलाइक अज़ाब में वञनि पिया शायदि मथां बेख़बर हुजनि पर जंहिं वक़्तु चवनि था त कालू भला बेशक असां वटि आया। अल्लाह जा मलाइक छा था चवनि क़ील उदख़ुलू अब्वाब जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा फ़बिअस मस्वल मुतकब्बिरीन। तव्हां इन जहन्नम जे अज़ाब जे अंदरि गिड़ो छाजे करे त तव्हां तकबर करण वारा हो तव्हां मुतकब्बिर हो इन जे करे तव्हां हिन जहन्नम जे अज़ाब जे अंदरि गिड़ो। इहो छाजे करे आहे अल्लाह रब्बुल आलमीन जी शरीयत जो अल्लाह जे अहकाम जो क़दुरु न कयो। अल्लाह तबारक ताला इन जे करे दुनिया जे अंदरि असां तव्हांखे आख़िरत जा मंज़र मौत जा मंज़र सभु रब्बुल आलमीन असांखे ॿुधाया आहिनि त फ़रमान बरदार जी ज़िंदगी फ़रमान बरदार जी पछाड़ी ऐं मुतकब्बिर जी ज़िंदगी मुतकब्बिर जो मौत मुतकब्बिर जी आख़िरत की थिए थी। ऐं मुतक़ी इंसान आहे जंहिंखे अल्लाह तबारक ताला दुनिया जे अंदरि ई एज़ाज़ ॾेई छॾी दुनिया जे अंदरि अल्लाह इज़त ॾिनी अथसि। या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइला तअरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाह अलीमुन ख़बीर। ऐं इंसानो मूं अव्हांखे हिकु मर्द ऐं हिकु औरत मां पैदा कयो मां तव्हां में ज़ातियूं ऐं कबीला इन लाइ रखियासीं तव्हां हिक ॿिए खे सुञाणो। हीउ सिर्फ़ु तारफ़ आहे अल्लाह वटि जी का इज़त कोन्हे। अल्लाह वटि इज़त कंहिंजी आहे इन अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम। अल्लाह वटि त इज़त वारो हो आहे जेको परहेज़गार आहे मुत्तक़ी आहे जेको रब जो फरमान बरदार आहे पोइ चाहे केर बि हुजे कहिड़ी क़ौम जो आहे कहिड़े कबीले जो आहे अल्लाह वटि इन शइ जी का अहमियत कोन्हे। अल्लाह वटि अहमियत आहे त फरमान बरदारी तक़वा जी आहे। पोइ अल्लाह जॾहिं चयो आहे त मूं वटि इज़त वारो मुत्तक़ी आहे त पोइ मुत्तक़ी जी इज़त दुनिया में अल्लाह तबारक ताला कराईंदो आख़िरत में हुनजे लाइ इज़त आहे। अल्लाह जा मलाइक तॾहिं चवनि था वसीक़ल्लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अब्वाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिब्तुम फदख़ुलूहा ख़ालिदीन। जॾहिं हे जन्नती परहेज़गार टोलियुनि ऐं गिरोहनि जी सूरत में जन्नत जे दरवाज़नि ते पहुचंदा अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां जेके दारोगा मुक़ररु हूंदा छा चवंदा सलामुन अलैकुम अव्हां जे मथां सलामती हुजे तव्हां हिन नेमत वारे घर जन्नत जे अंदरि घिड़ो। हीउ एज़ाज़ छाजे करे आहे परहेज़गारी जे करे तक़वा जे करे फरमान बरदारी जे करे। इन जे करे मुंहिंजा प्यारा भाइरो दोस्तो अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे ख़बरदार कयो आहे पंहिंजे कलाम क़ुरान मजीद जे ज़रिए सां त दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक ताला न कंहिं ते ज़ुल्म करे थो न रब्बुल आलमीन आख़िरत में कंहिं ते ज़ुल्म करे थो। हीउ इंसान दुनिया में बि पंहिंजे मथां ज़ुल्म पाण थो करे उन जो नतीजो हिन इंसान खे मौत खां वठी आख़िरत ताईं इंसान जे लाइ आहे ज़िल्लत ऐं ज़लालत सिर्फ़ु पंहिंजे अमलनि ऐं नाफ़रमानी जे करे आहे। इन जे करे अल्लाह खां दुआ कयूं त रब्बुल आलमीन असां तव्हांखे नाफ़रमानी खां बचाए। अॼु मौक़ो आहे अल्लाह तबारक ताला जे तरफ़ां ई आज़माइश अचे थी वक़्ती तौरु अज़ाब अचनि था नंढियूं नंढियूं परेशानियूं अचनि थियूं। इहे छाजे करे थियूं अचनि इहे इन जे करे अचनि त पानो मन मुंहिंजी इन मां नसीहत वठे तकलीफ़ अचे थी नाफ़रमानी जे करे। उनजो हल छा आहे अल्लाह जा ॾो अस्तग़फ़ार अल्लाह जा ॾो तौबा अल्लाह तबारक ताला जे आजिज़ी। पोइ रब्बुल आलमीन एॾो महिरबान आहे असांजे ग़लतियुनि कोताहियुनि ते अल्लाह नज़र ई कोन थो करे। केॾियूं बि नाफ़रमानियूं आहिनि केॾियूं बि ग़लतियूं हुजनि पर जॾहिं अल्लाह पंहिंजे रब ॾे रुजू कंदासीं पंहिंजे अल्लाह जे ॾाढो इस्तग़फ़ार कंदासीं रब्बुल आलमीन खां माफ़ी वठंदासीं त
केतरी भी नाराज़गी आहे पर अल्लाह तबारक ताला उन नाराज़ के रब्बुल आलमीन के परचाइण जे लाइ असां तव्हांजी आजिज़ी इंकिसारी रब खे वणे थी। जीअं नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो न फ़क़ुल्तु इस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा, तव्हां सिर्फ़ु अल्लाह जे आॾो इस्तग़फ़ार कयो, पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी तलब कयो, पोइ अल्लाह तव्हांजे मथां रहमत जी बरसाति वसाईंदो। अॼु बरसाति आहे न, हीअ रब जी रहमत आहे, पर जेकॾहिं असांजा अमल ख़राबु आहिनि त पोइ असां तव्हांजे लाइ अज़ाब जी शिकिल आहे कोन्हे। जीअं नबी अलैहिस्सलाम जे ज़माने जे अंदरि पाण सलाह ॿुधायूं त हिकिड़ी क़ौम जो वाक़ियो, हिकिड़ो शख़्स वियो पियो त जबल जे अंदरि इन बादल जे अंदरि माना ककर जे अंदरि आवाज़ ॿुधो त फलाणी जी ज़मीन ते वञी बसि। हिन सोचियो त मां जबल ककर जे अंदरि आवाज़ ऐं अॻिते वञी ॾिसां, अॻिते वञी ॾिसे त वाक़ई फलाणी उन ज़मीन ते वसे पियो ऐं उहो शख़्स कोडर खे पाणी पियो वराए। पुछांसि तुंहिंजो नालो चई मुंहिंजो फलाणो, चई तुंहिंजो नालो त मूं हिन ककर जे अंदरि ॿुधो, तुंहिंजो अमल कहिड़ो आहे? यार मुंहिंजो अमल सिर्फ़ु इहो आहे त हीअ ज़मीन अलाह मूंखे नेमत ॾिनी आहे, जॾहिं मुंहिंजो फ़सुलु लहंदो मां 3 हिसा कंदो आहियां। हिकिड़ो हिसो मां पंहिंजे बचनि ते ख़र्च कंदो आहियां, ॿियो हिसो मां अलाह जी राह में ॾींदो आहियां, 3हों हिसो मां हिन ज़मीन ते ख़र्च कंदो आहियां। हाणे ॿुधायो जेकॾहिं इंसान जा इहे अमल हुजनि पोइ रब जी उन जे मथां रहमत न वसंदी? अॼु असां तव्हां पंहिंजे अमलनि ते नज़र कयूं, हीउ पैसो बि आज़माइश आहे, ॾिए थो तॾहिं बि आज़माइश आहे, फसे थो तॾहिं बि आज़माइश आहे, सिहत बि आज़माइश आहे त बीमारी बि आज़माइश आहे। हीअ ज़िंदगी अलाह ॾिनी आज़माइश जे लाइ। इन जे करे रब खां दुआ कयूं अलाह असां तव्हांजी हिफ़ाज़त था फ़रमाए, रब्बुल आलमीन असां तव्हांखे गुनाहनि कमियुनि कोताहियुनि खां बचाए। इन जे करे अलाह रब्बुल आलमीन जो हीउ फ़रमान आहे, रब्बुल आलमीन जो फ़रमाए त मां ज़ालिम न आहियां, मां पंहिंजे मथां ज़ुल्म नथो कयां, मूं पंहिंजे मथां ज़ुल्म खे हराम कयो आहे ऐं अव्हां जे मथां ज़ुल्म खे हराम कयां। इन जे करे तव्हांजी पूरी ज़िंदगी मूं वटि महफ़ूज़ आहे, तव्हांजा अमल मूं वटि हर मौजूदु आहिनि। पोइ जेकॾहिं तव्हां भलाई ॾिसो तव्हां मुंहिंजी तारीफ़ कयो। हीअ अलाह जी तौफ़ीक़ आहे जंहिं पंहिंजे घर में घुरायो आहे। बार निमाज़ जमात पढ़ी रब तौफ़ीक़ ॾिनी आहे। जेकॾहिं अलाह तौफ़ीक़ न ॾे हा त असां तव्हांजे लाइ कई अहिड़ा अलाह जा पाना आहिनि जिन ते रब जूं कई नेमतूं आहिनि, पर निमाज़ जहिड़े इबादत जहिड़े फरीज़े खां बि महरूम आहिनि। इन जे करे अलाह जा असां तव्हां ते अहसान आहिनि। जेतिरा बि नेकी जा कम अलाह असां तव्हांखे जेकॾहिं नसीब करे त असां तव्हां पंहिंजो कमाल न सम्झूं, बल्कि सम्झो मुंहिंजा अलाह या तुंहिंजी महिरबानी आहे जो अहसान कई मुंहिंजा अलाह तो असांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे। पर जेकॾहिं कमियूं कोताहियूं थियनि, नाफ़रमानियूं अलाह जे तरफ़ां कोन्हनि, इहे असां तव्हांजे हथनि जी कमाई आहे। उन जो इलाजु इहो ई आहे त पंहिंजे रब खां उन्हनि ग़लतियुनि कोताहियुनि जी माफ़ी वठूं ऐं माफ़ी जी तौफ़ीक़ बि उन खे थींदी आहे जिते अलाह राज़ी हूंदो आहे। इस्तग़फ़ार जी तौफ़ीक़ कंहिंखे नसीब थींदी आहे जिते मथां अलाह राज़ी हूंदो आहे। इन जे करे रब खां असीं दुआ ॻोल्हियूं त रब्बुल आलमीन असां तव्हांखे हिन दुनिया जे अंदरि फ़रमान बरदारी वारी ज़िंदगी जंहिंमें अलाह राज़ी हुजे, अलाह उन नाफ़रमान वारी ज़िंदगी को असांखे बचाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।